नाज़रीन, आवाज़ टीवी जे सीता रोड जे रिपोर्टर राजा चन्ना ते पुलिस जे वेशाणे तशद्दुद ख़िलाफ़ मातलीअ में भी सहाफ़िन एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे अब्दुर्रज़ाक पंवर। सीता रोड जे सहाफ़ी राजा चन्ना ते पुलिस तशद्दुद ऐं कूड़ो केस दाख़िल करण ख़िलाफ़ मातली में सहाफ़िन जे वॾे अंग पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते हिननि चयो त सहाफ़ी सदाईं मज़लूम माण्हुनि जो आवाज़ रहिया आहिनि। राजा चन्ना ते सीता पुलिस वॾेरे जे चर्च ते तशद्दुद करे संदसि मथां कूड़ो केस दाख़िल करायो आहे। अहिड़े वाक़े जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत करियूं था। सीता रोड ते जेको सहाफ़ी आहे उहो हक़ ऐं सच जो जेको कलम खणी निकितो हो, उनखे जेको सीता रोड जो जेका पुलिस आहे उन ते तशद्दुद कयो आहे। असीं उनजी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। सहाफ़ी सच ऐं हक़ जो अखियुनि ॾिठो शाहिद हूंदो आहे ऐं असीं इहो जेको आहे सिंध हुकूमत खां मुतालबो था कयूं त जेको आहे इन पुलिस गर्दी ख़िलाफ़ जेको आहे सो क़दम खयो वञे, न ॿी सूरत में सॼी सिंध जा सहाफ़ी एहतजाज करण ते मजबूर थींदा। पुलिस वॾेरनि जी उते जे वॾेरनि जे वंगार वेंदे सहाफ़ी जी रिपोर्टिंग करण ते सहाफ़ी राजा चन्ने ते जेको तशद्दुद कयो आहे असीं उनजी भरपूर मज़म्मत करियूं था। सीता जे सहाफ़ी राजा चन्ना ते जेको पुलिस तशद्दुद कयो आहे ऐं हीउ जेको अमल कयो आहे दहशतगर्दी वारो, इन जी असीं मज़म्मत बि करियूं था ऐं आज़ादु सहाफ़त ते इहो असां पुलिस तरफ़ां जेको वार सम्झूं था। इन जे लाइ IG सिंध, DIG हैदराबाद समेत जेके अख़्तियारियूं आहिनि उन खां मुतालबो था कयूं त सहाफ़ियुनि खे जेको तहफ़ुज़ फ़राहम करे सहाफ़ियुनि सां थींदड़ जेके पुलिस जूं जेके दहशतगर्दियूं आहिनि उहे बंदि कयूं वञनि। सीता रोड जो जेको सहाफ़ी आहे उन ते पुलिस जेको तशद्दुद कयो आहे या आज़ादु सहाफ़त ते वार आहे, असां उनजी मज़म्मत कयूं था। हीउ हमलो सिर्फ़ु हिकिड़े ते न पर पूरी पूरी सहाफ़त ते आहे, छाकाणि सहाफ़त आज़ादी आहे। इन लाइ असांजो इहो आहे त जेको हमलो थियो आहे आवाज़ टीवी रिपोर्टर ते उनखे जल्द खां जल्द नोटिस वरितो वञे, न त ॿी सूरत में पूरी सिंध में एहतजाज कयो वेंदो। कलमदड़िन वज़ीर आला सिंध ऐं IG सिंध खां मुशफ़ाफ़ जांच जो मुतालबो कंदे सहाफ़ी राजा चन्ना सां इंसाफ़ करे कूड़ो केस ख़त्म करण जो मुतालबो कयो आहे। कैमरामैन एजाज़ निज़ामाणी सां गॾु अब्दुर्रज़ाक पंवर, आवाज़ टीवी न्यूज़, मातली।